नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त आगे भिरासिटी में खबर नींदा हलो। भिरासिटी में मेन चौक ते साफिन पारा पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट्स के मरकजी सदर ते भिरा यूनियन ऑफ जर्नलिस्ट्स तालका के जनरल सेक्रेटरी आफ्ताब कीरियो, नदीम मंगी, गुलाम मुर्तजा, कलोड़ो, अली अदर अब्बासी ऐं ॿियनि जी अॻवानी में भिरासिटी मेन चौक प्रेस क्लब ताईं रैली कढी एहतियात कयो वियो। उन मौके ते अॻवाननि चयो त इस्लामाबाद जे सहाफ़ी असद तौर ते कातिलाना हमलो कंदड़ जवाबदारनि खे फौरी तौर गिरफ्तार करे सख्त सज़ा ॾिनी वञे। कातिलाना हमले में ज़ख़्मी थियल सहाफ़ी असद तौर सां इंसाफ़ कयो वञे। हिननि वधीक चयो त समूरे मुल्क जा सहाफ़ी गैर महफ़ूज़ थी विया आहिनि। सहाफ़ी खे हक़ सच लिखण ते बेदर्दी सां क़त्ल कयो पियो वञे ऐं धमकायो पियो वञे, जॾहिं त शहीद सहाफ़ियुनि जा कातिल आज़ाद घुमी रहिया आहिनि। ताज़ो ई यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे मेंबर इस्लामाबाद जे सहाफ़ी असद तौर के सच लिखण तां जवाबदारनि पारां हमलो करे खेसि सख़्त ज़ख़्मी करे मारण जी कोशिश कई आहे। हिननि सहाफ़ियुनि वफ़ाक़ी सरकार तौर सिंध सरकार खां पुरज़ोर अपील कई आहे त सॼे मुल्क जे सहाफ़ियुनि पारां कयल एहतिजाज जो नोटिस वठी सहाफ़ियुनि खे तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे, जीअं सहाफ़ी पंहिंजा फर्ज सुठे नमूने सां सरअंजाम ॾेई सघनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।